सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। सिंधी ॿोली, सिंधी कल्चर, सिंधी खाधो असां सभिनी सिंधियुनि जी पहचान आहे। This program is sponsored by Supreme Universal Beyond Spaces Vivekanand Education Society Sadhguru Travels Dubai Think Travel Think Us सिर्फ सिंधी ॻाल्हाइण वारनि जे लाइ ही आहे ही सुनहरो मौक़ो। सतगुरु ट्रेवल्स दुबई सां मिली लॻाए था सघो पंहिंजे हुनर जो चौको। Vasudev Khyalani CNV Consultants CNV Engineering Private Limited We live in service. This program is co-sponsored by Jet King Training Right तो करियर ब्राइट, सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट, पी कंधारी प्रॉपर्टीज LLP, ए गिल्ड ऑफ प्रोफेशनल रियल्टर्स। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, गाने बजायूं, बोली बजायूं। दोस्तों, सोहणे सिंधियुनि जे बारे में त तव्हां सभिनी खे ख़बर ही आहे। चाहे ॻाल्हि हुजे बॉलीवुड जी, पॉलिटिक्स जी, टेक्सटाइल इंडस्ट्री जी या ॿियो कोई बिज़नेस, हर पासे सिंधियुनि पंहिंजो झंडो फहरायो ही आहे। अजरक, टोपी, बहिराणो, शहनाई ऐं हुननि सां गॾु असांजो खाधो, सिंधी कढ़ी ऐं सुहिणा लज़ीज़ दाल पकवान। जी हाँ दोस्तों, मां ॻाल्हि कयां तो दाल पकवान जी, छो त अॼु आहे 11 अप्रैल, दाल पकवान दिवस। अॼु दुनिया जे कुंड कुंड में हर घर में ठहे तो दाल पकवान। जी हाँ दोस्तों, 10 अप्रैल जो ॾींहुं जेको सिंधी भाषा दिवस जे रूप में मनायो वेंदो आहे, हिन ॾींहं खे ॿियो वधीक लाजवाब ऐं नायाब ठाहिण जे इरादे सां दाल पकवान डे जो कॉन्सेप्ट 4 न बल्कि 8 चंड पियो लॻाए। जी हाँ, सही सुञातो, दाल पकवान लज़ीज़ ऐं जाइकेदार सिंधी कुज़ीन जो हिकु ख़ासम ख़ास सदस्य तव्हांजे साम्हूं पेश नज़र आहे महाराष्ट्र मुंबई जे सायन इलाके में 1975 सां स्थापित मशहूर होटल गुरु कृपा होटल में मनायल दाल पकवान डे जी झलकी। स्वर्गीय श्री विशन दास वाधवा जिन जे गुरु कृपा होटल में सिंधु दर्शन जे मैनेजिंग डायरेक्टर ऐं बीजेपी मुंबई सिंधी सेल जे एक्स प्रेसिडेंट श्री हीरू थारियानी जी ऐं उन्हनि जे भाउ श्री विजय थारियानी जी, रोहित ऐं कोमल भागनारी जी, प्रेम छतपर ऐं किशन चावला जी जी मौजूदगी में स्वर्गीय श्री विशन दास वाधवा जिन जे सुपुत्र ऐं गुरु कृपा होटल जे ऑनर श्री गोविंद वाधवा जिन जो थियो सम्मान। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन टीम जी, पर ॿियो किथे पिया वञो, ख़बरुनि जो ही सिलसिलो हिते ख़त्म न बल्कि शुरू थियो आहे। ऐं हुओ सिलसिलो आहे दाल पकवान दिवस जो, जंहिंमें साईं जा प्यारा पंहिंजे पंहिंजे दाल पकवान सां गॾु सॼे विश्व खे, सॼे सिंधियुनि परिवारनि खे ॾियनि था दाल पकवान जी लख करोड़ वाधायूं। अचो त मिलूं असांजे साईं जे प्यारनि सां गॾु। दोस्तों, महाराष्ट्र जे मुंबई शहर में असां सां गॾु आहिनि BK बीना रामचंदानी, डॉक्टर राजू मनवानी, मुरली अदनानी, नानक रूपानी, गौरी छाबड़िया, उषा शर्मा, मंजू निचियानी, पंहिंजे पंहिंजे दाल पकवान जे टेस्ट सां गॾु। त अॼु 11 तारीख़ सिंधी दाल पकवान ॾींहुं सॼे देश विदेश में पिया मनाइनि। बस इहे ॾिण वार त सिर्फ़ असांजे लाइ हिकिड़ो बहानो आहिनि पंहिंजनि सां मेल मिलाप करण जो। सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि खे दिल जी गहराई सां करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं वाधायूं। जय झूलेलाल, मां आहियां डॉक्टर राजू मनवानी, विश्व सिंधी सेवा संगम हेडक्वार्टर जी तरफ़ खां तव्हां सभिनी खे दाल पकवान डे जी लख लख वाधायूं थो ॾियां। नमस्ते, जय झूलेलाल। 11 अप्रैल 2021 सिंधी समाज वर्ल्ड वाइड पकानदार ॾींहुं करे मल्हाए रहिया आहिनि। अचो त गॾिजी
पंहिंजे फैमिलीअ सां दाल पकवान खाऊं, पंहिंजे ओसे पासे वारनि खे बि इन ॻाल्हि जी मालूमात ॾियूं। 11 अप्रैल जो दाल पकवान दिवस मल्हाइण जो सिंधी समाज जो जेको ही फ़ैसिलो आहे, आई थिंक हिकदमि करेक्ट आहे। मां सिंधी समाज खे वाधायूं थो ॾियां कि ही कार्यक्रम खे सभु पूरे ज़ोर शोर सां मल्हाइनि सॼी दुनिया में। सिंधी सुठी स्वादिष्ट न सुहेरी खाधो दाल पकवान जे ॾींहं जो सभी सिंधी परिवारनि खे लख लख वाधायूं। तव्हां यादि कंदा त अॼु सिंधियत जे ॾींहुं तव्हां असांखे दाल पकवान खारायो। ॾाढी ख़ुशी थी मूंखे बि, तव्हां मूंखे सन्मान कयो ऐं तंहिंखां पोइ असां इहो ॾींहुं हर साल मल्हाईंदासीं ऐं मां हमेशह तव्हांखे यादि कंदसि। 11 अप्रैल दाल पकवान खाइजो, ठाहिजो, सभिनी खे खाराइजो। तो दोस्तों, महाराष्ट्र के पुणे शहर में डॉक्टर पीतांबर दलवानी पंहिंजे घर में दाल पकवान जो दिवस कीअं था ठाहिनि, अचो था ॾिसूं। जय झूलेलाल। मां डॉक्टर पीतांबर पीटर दलवानी सुहिणा सिंधी पुणे ऐं अनमोल रतन जे तरफ़ां 11 अप्रैल असां दाल पकवान ॾींहुं सेलिब्रेट पिया कयूं वर्ल्ड वाइड। मां मुंहिंजे सभिनी भाउर भेनरुनि खे रिक्वेस्ट थो कयां कि दाल पकवान ॾींहुं कनि, पंहिंजे पासे वारनि खे खाराइनि, दोस्तनि खे खाराइनि। थैंक यू। जय झूलेलाल। तो दोस्तों, असां सां गॾु आहिनि असांजे मित्र धनराज मंगनानी पंहिंजे दाल पकवान सां गॾु। हिन भेरे 11 अप्रैल ते पाण वर्ल्ड दाल पकवान डे मनाए रहिया आहियूं, त तव्हां सभई हीअं ई दाल पकवान सजाए करे घर में ठाहे करे सॼे परिवार सां गॾु खाओ ऐं आसे पासे वारनि खे खाराए करे ऐं पंहिंजे सिंधियत खे वधायो ऐं सभिनी खे ख़बर पए त सिंधियुनि में बि एतिरियूं सुठियूं सुठियूं खाधा ठहंदा आहिनि। हाणे हलूं था बैंकॉक प्रिया लकी जे घर दाल पकवान जे टेस्ट जे लाइ। जय झूलेलाल। मां तव्हां सभिनीनि खे संदेशो ॾियणु चाहींदी आहियां कि 11 अप्रैल विश्व सिंधी दाल पकवान दिवस तो मल्हायो वञे, त तव्हां दुनिया जे कंहिं कुंड कंहिं कोने कंहिं शहर में आहियो, पंहिंजे पंहिंजे घर में दाल पकवान ठाहे करे ज़रूर खायो ऐं दाल पकवान दिवस मल्हायो। जय झूलेलाल। तो दोस्तों, हाणे असां वेंदा स्पेन जे मैड्रिड में कमल फबियानी ऐं स्पेन जे सेंट मार्टिन में सिद्धार्थ बिजलानी जे घर दाल पकवान जे तड़के जे लाइ। तव्हां सभिनि खे अॼु असांजे सिंधी स्वादिष्ट खाधे दाल पकवान जे ॾींहं जूं करोड़ करोड़ वाधायूं। मां उमेद रखां थो तव्हां सभिनी ज़रूरु अॼु दाल पकवान खाधो हूंदो जीअं मां हींअर खाईंदसि हिन स्पेशल डे ते, ऐं तव्हां सभिनि खे वाधायूं। हरिओम। जय झूलेलाल। I, Siddharth Bijlani from St. Martin, Member of Parliament, सभिनी सिंधी संगत खे दाल पकवान स्पेशल डे अप्रैल 11 जी मुबारकां ॾियां थो। सभई दाल पकवान अप्रैल 11 ते खाइजो, एंजॉय कजो। थैंक यू। जय झूलेलाल। मां प्रकाश आत्माराम उदवानी तनरी स्पेन मां। अॼु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि दाल पकवान दिवस सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे। असीं था खाऊं, आसे पासे वारनि खे बि ज़रूरु खाराईंदासीं। अॻियां हली जेके नॉन इंडियंस नॉन सिंधी हूंदा उहे बि ज़रूरु जाम घुरंदा। फ्यूचर में 3-5 साल में चवंदा भई असांखे दाल पकवान खारायो, त अॼु शुरूआत थी आहे, वॾी सुठी ॻाल्हि आहे। असीं था खाऊं ऐं ॿियनि खे बि खाराईंदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। दोस्तों, नैरोबिया केनिया खां असां सां गॾु आहिनि मोनिका गोकुलदास पंहिंजे दाल पकवान जे तड़के सां गॾु। अॼु मां मल्हाए रही आहियां सिंधी खाधे दाल पकवान जो ॾींहुं। हा, दाल पकवान जो असांजो ख़ासि ॾींहुं थी वियो आहे 11 अप्रैल। त सिंधी सुठो स्वादिष्ट ऐं सुनहरी खाधो दाल पकवान जे ॾींहं जूं सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि खे लख 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 वाधायूं। सिंधी खाधो खाओ ऐं ॿियनि खे बि खारायो। दाल पकवान खाई थको न को सिंधी, भले ॻाल्हाए ॿोली हिंदी या सिंधी। सुहिणी सिजल दाल चशकेदार, मथां मसाला चटपट चटकेदार। वाह वाह वाह। चटणी खटी ऐं मिठी, वरी बसर सां कर उनजो सिंगार। पकान तरियल गोल गोल करारो, खाईंदो हर कोई सिंधी दिलवारो। खाईंदो हर कोई सिंधी दिलवारो। जंहिं न खाधो सिंधी खाधो, उन भला स्वाद खे छा सुञातो। हाणे असां हलूं था हांगकांग लाल हरदासानी जे घर दाल पकवान जे टेस्ट जे लाइ। दाल पकवान सिंधियुनि जी हिकिड़ी तमामु मशहूरु डिश आहे, जेका हर घर में ठाही वेंदी आहे ऐं खाधी वेंदी आहे। सिंधी कॉलोनियूं जिते सिंधियुनि जी घणाई आहे, उते बि सिंधी हलवाइनि जे दुकान ते
दाल पकवान ज़रूरु मिलंदो आहे। असांजे घर में कॾहिं डिनर हूंदी आहे जंहिंमें न सिर्फ़ु सिंधी पर नॉन सिंधी बि हूंदा आहिनि त मुंहिंजी घरवारी दाल पकवान ज़रूरु ठाहींदी आहे जेके सभु ॾाढो दिलि सां खाईंदा आहिनि ऐं इंजॉय कंदा आहिनि। आर्तवार ॾींहुं असीं पंहिंजे घर में दाल पकवान ठाहे पाण बि खाईंदासीं ऐं पंहिंजे पाड़े वारनि खे बि खाराईंदासीं ऐं सिंधी दाल पकवान ॾेई करे मल्हाईंदासीं। ॾियो सॾ में सॾु, सिंधी सदाईं गॾु। महिरबानी। तो दोस्तों अचो त हलूं दुबई में असां सां गॾु आहिनि किशा साजनानी ऐं नीता नारियानी ऐं हुननि जा दोस्त। जय झूलेलाल। असांजो मुंहिंजो किशा सजनानी जो ऐं वेंसीमल सजनानीअ जो तव्हां प्यार भरियो जय झूलेलाल क़बूल कजो। तव्हां जेको अॼु ॾींहुं रखियो आहे 11 अप्रैल जो दाल पकवाननि जो, भई तव्हांखे मां पहिरीं त घणी शाबाशी घणो धन्यवाद ॾींदसि जेके ऑर्गेनाइज़र जी सोच एॾी सुठी आहे। हीअ दाल पकवान असांजे अबनि ॾाॾनि खां असांखे ॿुधल आहे त हीअ 1947 माना पार्टीशन जॾहिं पियो हो, पाकिस्तान ऐं इंडिया ठही हुई, तॾहिं खां वठी असांजो ही मशहूरु नाश्तो आहे। पर हाणे असांखे हुन नाश्ते खे कुझु एतिरे नमूने सुठे वधाइणो आहे जीअं ही सुठे नमूने अमर थी वञे ऐं मशहूरु थी वञे। त हाणे तव्हांजी सोच लाइ मां इन करे तव्हांखे शाबाश ऐं धन्यवाद ॾियां जो असांजी जनरेशन असांजे अबनि ॾाॾनि ॿुधायो, पर जेका नई जनरेशन आहे उहा थी सघे थो थोरो घणो असांजो ॾिसी करे ऐं कुझु सिंधियत जे बारे में सिखंदा त असांखे उन में बि घणी ख़ुशी थींदी। जय झूलेलाल। सिंधियुनि जा मेला हो मेला यारो लॻंदा ई रहंदा। हाँ, सिंधियुनि जा मेला हो मेला यारो लॻंदा ई रहंदा। यस दोस्तो, सिंधियुनि में अॼु सिंधी फेस्टिवल में चेटीचंड जो अचे थो। 11 अप्रैल सिंधियुनि में जोड़े वञा आहियूं असां नओं फेस्टिवल जंहिंजो नालो आहे दाल पकवान डे। त दाल पकवान असांखे खाइणो आहे, ठाहिणो आहे ऐं खाराइणो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे जॾहिं दाल ऐं पकवान मिली करे गॾिजी करे खाईंदा आहियूं त उनजी टेस्ट छा लाजवाबु हूंदी आहे। त असां सिंधी फैमिलियुनि खे बि दाल पकवान वांगुरु गॾिजी करे पंहिंजी लाइफ खे लाजवाबु ठाहिणो आहे। 11 अप्रैल हैप्पी पकवान डे। दाल पकवान डे। जय झूलेलाल, जय झूलेलाल। सभी सिंधियुनि खे लख लख वाधायूं। अॼु ख़ुशीअ जो दाल पकवान डे जी वो ॾींहुं आहे। दोस्तों मूंखे ॾाढो गर्व आहे असां सभई सिंधी मिली करे सिंधी दाल पकवान दिवस खे मनायो। हिन प्रोग्राम में भी जाम सिंधी परिवारनि पंहिंजे पंहिंजे दाल पकवान जो टेस्ट ऐं तड़को असां सां गॾु शेयर कयो। मूंखे ख़बर आहे तव्हांखे जाम वणियो हूंदो। त हीअं ई सिंधियत खे वधायो। सिंधु दर्शन जे हिन प्रोग्राम खे ॾिसो। हिन प्रोग्राम खे ॾिसी करे असांजे सिंधु दर्शन चैनल www.sindhudarshan.com खे सब्सक्राइब कयो ऐं असां सां गॾु जुड़ी करे सिंधियत खे वधायो, सिंधी कल्चर खे वधायो, सिंधी ॿोलीअ खे वधायो। साईं कजे तव्हांखे माला माल, तव्हांजी दुनिया रहे खुशहाल। तव्हां सभिनी खे एंकर के ज़ैक जो जय झूलेलाल।